अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं पंजाब प्रिजन्स डिपार्टमेंट में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही पंजाब जे जेल खाना में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि जंहिंजी लास्ट डेट टू अप्लाई आहे 29/8/2022। जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि प्रोग्राम ऑफिसर जूं ऐं डेटा एंट्री ऑपरेटर जूं। प्रोग्राम ऑफिसर जे लाइ क्वालिफिकेशन 16 ईयर ऑफ एजुकेशन, IT कंप्यूटर साइंस रिलेटेड हुजणु घुर्जे ऐं 2 साल जो एक्सपीरियंस। डेटा एंट्री ऑपरेटर जे लाइ उमिरि जी हद 3 साल आहे। इन में क्वालिफिकेशन इंटरमीडिएट हुजणु लाज़मी आहे। मिनिमम 6 मंथ डिप्लोमा कोर्स यूजिंग कंप्यूटर एप्लीकेशन। एक्सपीरियंस रिक्वायर्ड आहे 6 मंथ जो। इन में प्रोग्राम ऑफिसर जी सैलरी 90,000 आहे ऐं डेटा एंट्री ऑपरेटर जी सैलरी 35,000 आहे। हाणे इन में अप्लाई करण जे लाइ पंजाब प्रिजन्स जी जेका वेबसाइट आहे prisons.punjab.gov.pk तां तव्हां फॉर्म डाउनलोड कंदा ऐं उन ते अप्लाई कंदा। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ पंजाब प्रोविंस जे लाइ आहिनि। हाणे असां हलूं था वेबसाइट ते ऐं अप्लाई कयूं था। ही prisons.punjab.gov.pk जीअं URL सर्च कंदा तव्हां वेबसाइट ते अची वेंदा पंजाब प्रिजन्स जी ऐं उन खां पोइ स्क्रॉल डाउन करे तव्हां जॉब्स ते ईंदा ऐं क्लिक कंदा। उन खां पोइ न्यू जॉब्स ते क्लिक कंदा त तव्हां वटि ही जॉब एडवर्टाइजमेंट ईंदी ऐं उन खां पोइ लास्ट में एप्लीकेशन। जीअं एप्लीकेशन फॉर्म ते क्लिक कंदा फॉर्म डाउनलोड थी वेंदो। असां वटि फॉर्म डाउनलोड थी चुका आहे। इन ते क्लिक कंदासीं त फॉर्म ओपन थी वेंदो। हाणे सिंपल फॉर्म आहे। इहो फॉर्म फिल करे ऐं सबमिट कराईंदा जेका एड्रेस ॾिनल आहे एडवर्टाइजमेंट में ऐं उन खां पोइ तव्हांखे इंटरव्यू या टेस्ट कॉल ईंदी। उमेद था कयूं त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो पंजाब प्रिजन्स डिपार्टमेंट में कीअं अप्लाई कजे। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो वटि पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।